जी नाज़रीन, अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे कारकुननि पारां मीर मुर्तज़ा भुट्टो जी कातलनि जी गिरफ़्तारी लाइ अॼु हिकिड़ो एहतिजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई आहे। अचो त पीपी शहीद भुट्टो कारकुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन हवाले सां उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असांखे इंसाफ़ न मिलियो आहे। असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे, उन्हनि कातलनि खे अदालती कटहरे में आणे उन्हनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। इंसाफ़ जी इनकलाबी ज़रूरत जीअं त 20 सेप्टेम्बर 1996 ते जॾहिं असांजे क़ाइद शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं उनजे 6 साथियुनि खे शहीद कयो हुयो, उन ॾींहं खां वठी असां इन अदालतुनि ऐं पाकिस्तान रियासत खां इंसाफ़ जी घुर कई आहे। अॼु ॾींहं ताईं असांजी इहा जेकी जदोजहद आहे ऐं जेसीं ताईं सिसिन में साहु आहे, असां मीर साहिब जे क़त्ल ऐं साथियुनि जी जदोजहद कंदा रहंदासीं। मुर्तज़ा भुट्टो ऐं उनजी इनकलाबी जदोजहद जीअं असांजी मरकज़ी फातिमा फॉलोअर भुट्टो जे पारां 2 ॾींहंनि जी जेको आहे सो अलामती बुख हड़ताल जी पूरी सिंध में कॉल आहे। जीअं कल्ह बि असां एहतिजाज रिकॉर्ड करायो, अॼु बि असां तालके जा सीनियर वर्कर जूनियर सभई जेके बि आहियूं हिते वेही करे मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल ऐं उन जे साथियुनि जी शहादत जो जेको आहे सो इंसाफ़ जे लाइ हिते वेठा आहियूं। भुट्टो जे वॾे फर्ज़ंद मीर मुर्तज़ा भुट्टो खे ज़रदारी टोले हथां 70 किलोमीटर भरिसां 20 सेप्टेम्बर 1996 ते गोलियुनि जो खाज बणायो वियो। असां आलिया अदलिया प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान ऐं पाकिस्तान रियासत खे अपील कयूं था त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जा कातल गिरफ़्तार करे कड़ी में कड़ी सज़ा ॾिनी। शहीद भुट्टो जे कारकुननि जा वीचार ॿुधा, हुननि जो इहो ई चवणो हो त मीर मुर्तज़ा भुट्टो जे कातलनि खे कानून जे कटहरे में आणे ऐं उनखे